हाँ बीहर वरी वो कदे मिलंदी? कैंची गाल पे करी अम्मा? मायरा जी, मायरा वरी कदे मिलंदी? मां समझुस कोन अम्मा, तू छाती चवण चाहे? मुखे सब खबर है पुट। रात वो तोसां ही मिलण आई हुई। मूं तामिनन जूं ॻाल्हियूं ॿुधी वरितियूं हुयूं। अम्मा छाती चवे? मां इन बारे में ॻाल्हाइण नथो चाहियां। पंहिंजी मां खे बि न ॿुधाईंदे? अच्छा ठीक आहे, पहिरें तू इहो ॿुधाए त तू छा ॿुधो? उहो सब कुछ जेको मूंखे ॿुधण घुर्जे आ। त पोइ तू पाण ॿुधाए, छा अंदाज़ो लॻायो तू असांजी ॻाल्हियुनि मां? तोखां उम्र में वॾी आहे ऐं सेठ जब्बार जी धीउ आहे ऐं तोखे तमामु घणो चाहे थी। बिल्कुल ईअं ई आहे अम्मा, पर मूंखे सम्झ में नथो अचे त मां छा कयां। इन में न सम्झण वारी कहिड़ी ॻाल्हि आहे? रस्तो साफ़ आहे। चवण छा थी चाहीं अम्मा? इहो ई त तू मायरा सां शादी करण में थोड़ी भी देर न लॻाए। छा पई चई अम्मा? ये नथो थी सके। छो नथो थी सके? कहिड़ी कमी आहे तो में? पढ़ियल लिखियल ही, काबिल ही, नौजवान ही। पर अम्मा उहा सेठ जब्बार जी थी आहे, ऐं सेठ जब्बार कॾहिं भी सस्तो सौदो कोन कंदो। मायरा जी शादी का तिजारत ना है पुट। सेठ जब्बार हिकु पीउ आहे ऐं हू औलाद जी ख़ुशी सभ खां पहिरीं ॾिसंदो, इहो मां ॼाणा थी। ऐं मायरा जी अखियुनि में मूं तुंहिंजे लाइ बेपनाह चाहत ॾिठी आहे। तूं हुनजी ज़िद आहीं ऐं मायरा जी ज़िद जे अॻियां सेठ जब्बार मजबूर थी वेंदो। पर अम्मा, मां हुनखे नथो चाहियां। तोखे चाहिणो पवंदो पुट। दुनिया वॾी ज़ालिम आहे। जेकॾहिं तोखे हिन दुनिया में जीअणो आहे न त पुट तोखे तमामु वॾी उॾाम उॾणी पवंदी, छो त दौलत में वॾी ताक़त आहे। हिन मौक़े खे हथ मां न वञण ॾे पुट, न त ज़माने भर जूं ठोकरूं तुंहिंजो मुक़दर बणिजी वेंदियूं। सोच पुट, थोरो सोच। सेठ जब्बार जी समूरी मिल्कियत जो तो अकेलो वारिस थींदे, अकेलो। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।